जी बिल्कुल। असीं हिन वक़्तु चक थाणे ते मौजूदु आहियूं ऐं अव्हां खे ॿुधाईंदा हलियूं त गुज़िरियल राति देरि सां चक जे ॿिनि पुलिस एहलकारनि खे नाइट ड्यूटी कंदे चक सखर रोड ते गुलवा चौकीअ वटि ताड़ में लिकियल हथियारबंदनि ॿिन्ही पुलिस एहलकारनि खे यरगमाल बणाए हथियार फोड़ण जी कोशिशि कई। मज़ामत कंदे पुलिस एहलकारनि खे गोली हणी ज़ख़्मी करे छॾियो ऐं उन्हनि जा हथियार ऐं मोटरसाइकिल काए फायरिंग कंदा फरार थी विया। जॾहिं त अहिड़ो इतला मिलियो त चके से तारीख़ तो पुलिस मोबाइल साणु करे वाक़े वारा हंधि पहुची करे ज़ख़्मी थियल पुलिस एहलकारनि राय बिलागा ऐं माशू कुरिंदा खे एमरजेंसी जेको आहे सखर अस्पताल मुंतकिल करायो। SHO हथियारबंदनि जो पीछो कयो त हथियारबंदनि पुलिस मथां बि फायरिंग कई, तेज़ फायरिंग कई ऐं हथियारबंदनि उंधे जो फ़ाइदो वठी कचे में लिकी विया। जॾहिं त हिन वाक़े जो सबबु SSP शिकारपुर जे ॾुआरनि ख़िलाफ़ तेज़कारियुनि जो नतीजो पुलिस मथां जेको हमला ॿुधाया पिया वञनि, जॾहिं त ज़ख़्मी एहलकार जी हालत ख़तरे खां ॿाहिरि आहे। जी।